दरगाह आलिया जानपुर शरीफ़ में सूफ़ी सैयद हज़ूर शाह बुखारी जे सालियाने उर्स मुबारक जे मौक़े ते सिंध जी सक़ाफ़ती रांदि मल मलाकड़ो मुनक़िद करायो वियो, जंहिंमें सिंध पंजाब जे मशहूर मल पहलवाननि हिस्सो वरितो आहे। उन हवाले सां ॾिसूं था घोटकी मां जावेद लाशारी जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं दरगाह आलिया जानपुर शरीफ़ ते, जिते हज़रत सूफ़ी शाइर हज़ूर साईं जो सालियानो उर्स मुबारक जारी है, तो उन मुनासिबत सां हिते मल मलाकड़ो जो सक़ाफ़ती रांदि है सिंध जी, वो भी जारी है। अचो तो उन्होंने पहलवाननि सां ऐं शौक़ीननि सां ॻाल्हि ॿोल कयूं तो वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु फाइनल आहे, आख़िरी मलाखड़ो आहे, उनजे करे असांजे लाड़तर जा सभु शौक़ीन खफ़्ती पहुता आहिनि। तमामु बहितरीनु मलाखड़ो आहे, पूरे पाकिस्तान जा चूंड पहलवान आहिनि जेको मलाखड़े जो मुक़ाबिलो कनि था। काफ़ी सिंध जा ओड़े पारे जा सभु शौक़ीन पहुता आहिनि। हीअ सिंध जी सक़ाफ़ती रांदि आहे ऐं असांजो शौक़ु आहे शुरू खां वठी इन रांदि सां भरपूर तावन कंदा आहियूं ऐं मेला मलाखड़ा सदाईं सक़ाफ़ती प्रोग्राम कराईंदा आहियूं। और महबूब खान सिरेवाल डिस्ट्रिक्ट बदीन खां आयल आहियां, मल एसोसिएशन में मरकज़ी सरपरस्त आयल आहियां। असां स्पोर्ट समेत ते आयल आहियूं, स्पोर्ट बि आयल आहे ऐं ॾाढो बहितरीनु मलाखड़ो कल्ह बि थियो। सिंध जी कुंड कुड़छ खां जेके सुठा पहलवान आहिनि उहे सभु हिते मौजूदु आहिनि ऐं तमामु बहितरीनु मुक़ाबिलो थियो आहे। ऐं पर लॉकडाउन जे करे अवाम परेशान आहे ऐं मल परेशान आहिनि, मलनि जो गुज़र सफ़र हिन मलाखड़े ते आहे ऐं गवर्नमेंट खे अपील कंदासूं त पंहिंजे लॉकडाउन खे ख़तमु करे ऐं SOP तहत मलाखड़ा कराया वञनि, मेला कराया। मलाखड़ो आहे साईं हज़ूर साईं जो ॿारहो आहे। 2-3 साल थिया आहिनि, हेॾे सॼे पाकिस्तान में हिते मल आया आहिनि। गवर्नमेंट कुझु बि न कंदी आहे, कुझु बि न ॾींदी आहे। मलनि खे धक था लॻनि, मल पंहिंजा ख़र्चूं पंहिंजे घरों था दवाऊं कनि, इलाज कनि। गवर्नमेंट को बि सहकार, पंजाब में खदलनि खे नौकरियूं थियूं मिलनि, सिंध जे मलनि छा कयो आहे हिन खे। हीअ पुराणी रांदि आहे। मां मशहूरु पहलवान मोहम्मद खान, मुंहिंजो पीउ पहलवान, मुंहिंजो चाचा मलनि खे सुठनि खातनि में नवनि जवाननि खे नौकरियूं ॾिनी वञनि, न क़ुराननि खे वज़ीफ़ा न वञनि, कंहिं खातनि में कोच खणनि। मुंहिंजी गुज़ारिश आहे वज़ीर आला खे, अलाह जो वास्ते मदीने वारे वास्ते लॉकडाउन ख़तमु करे असांजे सिंध जे मलाखड़ा खोलिया वञनि। जीअं त हीउ मलाखड़ो जेको मोहम्मद अनी मलण करायो आहे सिंध लेवल ते, जेके असांजा सिंध पंजाब खां पहलवान आया आहिनि, तमामु तारीख़ी मलाखड़ो थियो आहे ऐं भिटाईअ जे लेवल जो मलाखड़ो आहे, कलंदर जे लेवल जो मलाखड़ो आहे। माण्हुनि खे एंटरटेनमेंट कराए थो, तमामु बहितरु मलाखड़ो थियो आहे। असां बेहदि ख़ुशि थिया आहियूं मलाखड़े में। साईं जो ॿी धमाल आहे, इन में जेके बि शौक़ीन हज़रात आहिनि उन्हनि जो तावन आहे, गवर्नमेंट जी तरफ़ां को बि तावन न आहे। ऐं उन खां अलावा जेको बि माना शौक़ीन ॾिन पिया आवाम जो गुज़र सफ़र पहलवाननि जो, इहो ई आवाम खां जेको बि मिले पियो ऐं गवर्नमेंट जो को बि तावन न आहे। न रिटायर मलनि खे वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश आहे त जेके रिटायर पहलवान आहिनि उन्हनि खे वज़ीफ़ा ॾिना वञनि ऐं उन्हनि जो को सार संभाल लधी वञे। हितां जे शौक़ीननि ऐं मल पहलवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त असांखे जेकी सिंध जी सक़ाफ़ती रांदि आहे, असांखे सहूलियतूं जेके आहिनि असां सिंध सरकार तरफ़ां उहे नथियूं ॾिनियूं वञनि ऐं लॉकडाउन जे करे जेको दरगाह मेला उहो बंदि कया विया आहिनि। उन्हनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त हिते जेको मेला मलाखड़ा आहिनि के पाबंदियूं ख़तमु कयूं वञनि ऐं जेके मल पहलवान आहिनि उन्हनि खे बि जेको मुआवज़ो ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु जावेद लाशारी, अवाम जो सहारो TV, घोटकी।